मस्जिद नू मैं क्यों तोड़ा मंदिर नू। आज दोहें भी के पड़िए एक दूजे दे अंदर नू। आज भी सदियां वांगू कुछ नहीं जाता मस्जिद और मंदिर दा। लहू तो तेरा मेरा लगदा तेरे मेरे खज्जर नू। और रब करे तू मंदिर वांगू वेखी मेरी मस्जिद नू। राम करे मैं मस्जिद वांगू वेखा तेरे मंदिर नू। करता रहा वाइज मुझे तबलीग उम्र भर। ओ करता रहा वाइज मुझे तबलीग उम्र भर। कभी जन्नत की दी लालच तो कभी दोज़ख का दिया डर। जो असल हकीकत थी वो बताई फकीरों ने। हो दिल तोड़ना इंसान का ये अल्लाह का है घर। सात पात जैसे तुम्हें था हज़ारे हैरान। केसर कटा के सूली चढ़ा था खत्म खानदान। आए सब इंसान पर मजहबन मुझाए छदिया। तुम हया और शरीयत के तकाजों की बात करते हो। ओ तुम हया और शरीयत के तकाजों की बात करते हो। हमने नंगे जिस्मों को मलबूस हया देखा है। हमने देखे हैं एहरामों में छुपे हजारों इबलीस। अरे हमने मैं खाने में 100 बार खुदा देखा। मस्जिद डरा दे, मस्जिद डरा दे, मंदिर डरा दे। जो कुछ चाहे वो कुछ डरा दे। एक बंदे दा दिल न डराही रब दिलां विच वसदा है। सही हकीकत यह है। तो मस्जिद मंदिर गिरजा कलीसा रबवा इमाम बारगाह अलम पाक सब असांजे हथनि जो ठहियल शयूं आहिनि। असां इन्हनि खे हथनि सां ठाहियूं था। मस्जिद के मंदिर के सीमेंट मां बजरी मां सिरनि मां अलम पाक खे पंहिंजो काठी वग़ैरह खणी उन में बैरक शरीफ़ विझी ऐं उनखे सिंगारे संवारे ऐं उनखे असां ई यानी ठाहियूं था। लेकिन इहे सभु शयूं असां इंसाननि जो ठहियल आहिनि। इंसान अलाह जो ठहियल आहे। सभु शयूं असांजे हथनि जूं लेकिन इंसान अलाह जो ठहियल आहे। बाबा बुले शाह फरमाइनि था ऐं हक़ीक़त बि आहे त तव्हां मंदिर खे धकु हणंदो कॾहिं बि उन मां आवाज़ न ईंदो। कॾहिं मस्जिद खे धकु हणंदो मंदिर खे धकु हणंदो कॾहिं उन मां भॻवान जो आवाज़ न ईंदो। मंदिर खे धकु हणंदो कॾहिं बि उन मां अलाह जो आवाज़ कोन ईंदो। लेकिन इंसान खे धकु हणंदो चवंदो अलाह दाह कंदो चवंदो अलाह। हुन में अलाह आहे। फ़कीर फरमाए थो मस्जिद डरा दे मंदिर डरा दे। जो कुछ चाही वो कुछ डरा दे। एक बंदे दा दिल न डराही रब दिलां विच वसदा है। काबे में भी पत्थर, काबे में भी पत्थर, बुत खाने में भी पत्थर। काबे जी कुंड में हिकिड़ो पत्थर लॻल आहे हजर असवद यानी कारो पत्थर। फ़कीर चए थो उन में भी पत्थर आहे। हक़ीक़त इहा आहे त काबतुल्लाह ख़ुदि पत्थर जो आहे ऐं उनखे तवाफ़ पाइण सां उन सां चुमी पाइण सां उन हजर असवद खे चुमी पाइण सां असां मुसलमान जो अक़ीदो आहे त गुनाह हलंदा आहिनि। ऐं ॿियो वरी पत्थर आहे जेके शैतान चयो वेंदो आहे उहो बि पत्थर जो आहे। उनखे वरी पथरियूं हयूं वेंदियूं आहिनि। हिकिड़े खे चुमियूं ॾिबियूं आहिनि त ॿिए खे वरी पथरियूं हयूं वेंदियूं आहिनि। फ़कीर फरमाए थो अरे काबे में भी पत्थर, काबे में भी पत्थर, बुतखाने में भी पत्थर। वहाँ पत्थर को बोसा वहाँ पत्थर को भजन। ओ ये तेरे अकुल पे पत्थर नहीं तू क्या है। मंदिर मस्जिद गिरजा घर ने। ओ मंदिर मस्जिद गिरजा घर ने अरे बांट दिया भगवान को। मंदिर मस्जिद गिरजा घर ने बांट दिया भगवान को। ओ धरती बाटी सागर बाटा अरे मत बांटो इंसान को। अरे बाइस ये समझता है कि हरम में कुछ है।
वाइज ये समझता है कि हरम में कुछ है, वाइज ये समझता है कि हरम में कुछ है, हिंदू ये समझता है कि सनम में कुछ है। वाइज ये समझता है कि हरम में कुछ है, हिंदू ये समझता है कि सनम में कुछ है। दोनों को है खुशफहमी, दोनों ही है गुम। अरे हम तो कहते हैं कि तुम में कुछ है। वो असांजे इश्क जो कलमो, वो असांजे इश्क जो कलमो, वो आहे इंसान सां मोहब्बत। वो असांजे इश्क जो कलमो, आहे इंसान सां मोहब्बत। असांजे इश्क जो कलमो, आहे इंसान सां मोहब्बत। असां हूं राम असां राज़ी, असां हूं राम असां राज़ी, असां हूं राम असां राज़ी, रखूं रहमान सां मोहब्बत। ओ असांजे जो कलमो, आहे इंसान सां मोहब्बत। असांजे जो कलमो, आहे इंसान सां मोहब्बत। असांजी यार सां यारी, हो पकी पुख्ती अरे साहिब। असांजी यार सां यारी, पकी पुख्ती अरे साहिब। असांजी इमाम मंसूरी, असीं ॼाणो ख़ुदा ॼाणे। लॻी तोखे छो लोरी, असीं ॼाणो ख़ुदा ॼाणे। असांजा दम ख़ुदा हाणा, असांजा कम ख़ुदा हाणा। असांजी फिरत आ पूरी, असीं ॼाणो ख़ुदा ॼाणे। असां हरदम हक़ी हक़ सां, पूरा पुख्ता पका पक सां, सचा सरहा मथे सूरी। असीं ॼाणो ख़ुदा ॼाणे। तुंहिंजे सुवालनि जवाबनि खां, गुनाहनि ऐं सवाबनि खां, मथां मर्द मखमूरी। असीं ॼाणो ख़ुदा ॼाणे। कल्बी ही कौल माझीअ जा, कल्बी ही कौल माझीअ जा, ॿुधी ही ॿोल माझीअ जा, हो करी छो कूथड़ी टूरी। असीं ॼाणो ख़ुदा ॼाणे। असांजी यार सां यारी, हो पकी पुख्ती अरे साहिब। असांजी यार सां यारी, पकी पुख्ती अरे साहिब। कुफर इस्लाम मथां अॻ में वसण कुफर इस्लाम। मथां अॻ में असांजा उलमा सगोरा चवंदा त मोहम्मद बिन कासिम फातिह सिंध हो, ऐं हुन इस्लाम आंदो हिते। पर फ़क़ीर चवंदा, सूफ़ी चवंदा त हू वॾो इंसान जो कातिल हो, वॾो ठग हुयो, वॾो शोधो हो। ऐं हुजाज बिन यूसुफ जा कुरान शरीफ़ जी तरतीब ॾिनी आहे, ज़ेरूं ज़बरूं शदूं मदूं जज़म। उन जे बारे में फ़क़ीर फरमाईंदा त हीउ जेको तफ़रक़ो ॻाल्हि आहे, इहो इन्हनि माण्हुनि जो ॻाल्हि आहे। ऐं हिन सिंध खे जेके दोस्त मरियल वेठा हूंदा, एॾो उन लुटियो जो हितां न्याणियूं खणी वञी उते जे बाज़ारनि में विकऊं। हक़ीक़त में इहो इस्लाम न हुयो, इस्लाम जे आयत फ़क़ीरनि ऐं सूफ़ियुनि जो आहे। उहो वक़्तु, उहो ज़मानो जॾहिं असां वटि मोहम्मद बिन कासिम फलाणा फिलाणा इहे आई कोन हा, त इमाम हुसैन जो घेरो तंग कयो मुसलमाननि करबला में। संदूसी मुसलमान हो, असां वटि उहो इस्लाम कोन हो जेको इन्हनि वारो। पर इमाम हुसैन जा इहे लफ़्ज़नि जे मुंहिंजे बचनि मां, मुंहिंजी फैमिली मां त मां तंग अची चुको आहियो, त मूंखे सॼो त मां सिंध वञा। त असां एतिरा इंसान दोस्त ऐं आदाब भरिया ऐं अख़लाक भरिया हुआसीं। फ़क़ीर फरमाइनि महिरबानी साईं।
मां हवालो ॾींदो रहंदो। काफ़ी जेके दोस्त पढ़ियल गढ़ियल वेठा हूंदा जेके इस्लामी हवाले सां पढ़ियल हूंदा, मां उन्हनि सां मुखातिब थी चवां थो ही किताब खोले तव्हां पंहिंजा जेके इस्लामी किताब आहिनि उन्हनि में ॾिसजो। काफ़ी हंधि इहे ॻाल्हियूं आहिनि, छो जो मां बि काफ़ी वक़्तु मुलो थी गुज़रियो आहियां। हुज़ूर जो दौर हुयो ऐं ताइफ़ में मेलो लॻंदो हुयो, पूरी दुनिया जा वापारी उते पंहिंजूं शयूं खणी ऐं मुतारिफ़ कराईंदा हुआ। ईअं थियो जो हिन असांजी सिंध धरती तां, हिन सिंध मुल्क मञा हिकिड़ो वफ़द हुयो बाबा रतनदास नाले जी अॻवाणी में। हू हिंदू हुयो बाबा रतनदास, उन जी अॻवाणी में हिकिड़ो वफ़द हुयो उते ताइफ़ में। ऐं हितां जूं शयूं खणी वियो, सिंध जूं शयूं जंहिंमें माखी, अजरकूं, लुगियूं, लाख, खौर, ॿियूं बि काफ़ी शयूं जेके असांजे सिंध जूं बेसिकल हुयूं। हिते ॿेला हूंदा हुया, दरिया हितां वांदो हुयो, ईअं बेतरतीब दरिया वांदो हुयो। हितां जूं शयूं उते खणी विया ताइफ़ में। हुज़ूर करीम ऐलान नबूत करे चुका हुआ। हुज़ूर जन पुछो सभिनी खां बाबा पंहिंजे असाबनि खां त ताइफ़ जो मेलो कीअं लॻो आहे। असाबनि जो भाऊ सरकार तमामु बहितरीनु लॻो आहे, पर हिकिड़ो सिंध मुल्क आहे उन जा माण्हू आया आहिनि, उन्हनि वटि कुझु शयूं खणी आया आहिनि, उहे अजीब क़िस्म जूं आहिनि। उन्हनि जी टेस्ट खाइण में बि अजीब आहे ऐं उन्हनि जा जेके वेस आहिनि उहे बि अजीब आहे। हुज़ूर जन खे इश्तियाक़ थियो ऐं पंहिंजे असाब खे चई त उन्हनि खे मुंहिंजी दावत वञी ॾे ऐं चवनि त मूंखां थी वञनि। उन असाब सगोरे हुज़ूर जन खे अची उन्हनि बाबा रतनदास खे अची चयो, बाबा रतनदास खे अची चयो त असांजे नबी करीम तव्हां ॾे मैसेज मोकिलियो आहे त असां खां थी वञो। बाबा रतनदास चयो अच्छा तव्हांजे नबी करीम असांजे मैसेज मोकिलियो आहे। चऊं हा। हिननि छा कयो जो अजरकूं, उहा लाख, माखी, खौर, ॿियूं काफ़ी सिंध जूं शयूं उहे खणी उते विया। हुज़ूर जन खैमे में वेठा, पहिरियां उन्हनि खैमे खे सजदो कयो, सजूद कयो हुज़ूर जन खे ऐं उहे शयूं अॻियां रखियूं। वरी ॿाहूं ॿधी अदब सां खैमे जी कुंड में वेठा। हुज़ूर जन उन ज़काचारी कई, जेॾी महिल वञण वारा थिया त वरी बि ॿाहूं ॿधी पोइ पेर खैमे मां ॿाहिरि निकिता। हीउ असांजे सिंध जो कल्चर हो। असांखे चवंदा आहिनि अॼु बि मोरी थी ॿाहूं ॿधो था, इहो हिंदुनि जी रीत आहे, कुफ्र आहे, शिरक आहे। ॿाहूं ॿधी खैमे खां ॿाहिरि निकिता त असाबनि रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पुछो ए महबूब ख़ुदा, ही मुस्लमान बि न हुया, तव्हां त इन्हनि कलमो बि न भरियो, पर इन्हनि जो मिलणु अजीब क़िस्म जो आया कि तव्हांजे खैमे जे दर ते सुजूद कयूं ऐं तोहफ़ा रखियूं ऐं वरी जंहिं महिल वञण वारा थिया त ॿाहूं ॿधी खैमे मां निकिता। पाण फरमायो त बाबा ही पाण खां वधीक सुधरियल आहिनि, उहा असांजी धरती आहे। फ़क़ीर फरमाए थो ज़माने ज़ोर आला तो मस्जिद मंदिर में दौलत जो, ज़माने ज़ोर आला तो मस्जिद मंदिर में दौलत जो, ज़माने को अल्लाह के, को भगवान के मंदिर में पियो ॻोल्हे, को मस्जिद में पियो ॻोल्हे, को कंहिं जॻह ते पियो ॻोल्हे, को
जियां जानन साईं फरमायो त अंधा अरबस्तान विया सजन ॾिठो हित अंधन पंध अजाया न हुते ॾिठाऊं न हित जानन चन चवे मत मोगन खां मुंझी वई त छा थियो ज़माने ज़ोर आला तो हो मस्जिद मंदिर में ॻोल्हण जो ज़माने ज़ोर आला तो मस्जिद मंदिर में ॻोल्हण जो मूंखे महबूब मिठड़े जे मूंखे महबूब मिठड़े जे मूंखे महबूब मिठड़े जे मूंखे मैखां नसा मोहब्बत जो कलमो आहे इंसान मोहब्बत फिर दो चाहे तो रखा दिलासा भी कदर का भी गुनाह में नहीं सवाब लिखा वो सुना गुनाह नहीं सवाब लिखा गुनाह नहीं वो सवाब लिखा अलग ऐसा मसावरत असाज के जो मसीदा तो जहान छलिया मंदरत मसीदा तो जहान असब तेरे पीछे मौला तेरे पीछे हाथ तेरे पीछे मुर्शिद तेरे पीछे दिल के ईमान छलिया असब तेरे पीछे दिल के ईमान छलिया सजा मंदरत मसीदा तो जहान छलिया मंदरत मसीदा तो जहान असा नाज़ा तेरा के नमाज़ा छटिया तेरा बेट के नमाज़ा छटिया असा नाज़ा तेरा बेट के नमाज़ा छटिया चढ़ के मिंबरा पे उठे दे मन पाका छटिया चढ़ के मिंबरा पे उठे दे मन पाका छटिया खुतबा सुनावन ते ऐसा छटिया खुतबा सुनावन ते ऐसा छटिया असा चरा तेरा बेट के कुरान छटिया असा चरा
बोलू की लेना जेड़ा मारे रोल के हुक्म के तोड़े रब कोलों आना जाना छटिया हुक्म के तोड़े रब कोलों आना जाना छटिया सब तेरे पीछे आसी तेरे पीछे आसी तेरे पीछे आसी तेरे पीछे दिल ते ईमान छटिया आसी तेरे पीछे दिल से ईमान छटिया छटिया मंदिर ते मस्जिदा दो जहान छटिया छटिया मंदिर ते मस्जिदा दो जहान छटिया बारी भुलिया ईमान लोरना वाली पुलिया ईमान लोड़ा लम्बे पर्दा पुलसराट ईमान छोड़ना हमें करना पुलसरात ईमान छोड़ना नाता नीह वाला नैना नाल छोड़ना दादा ही हवाला नैना दाल छोड़ना न मैं तो जख बड़दा जन्नत जाना